नमस्कार। सिंधु सागर भारत चैनल में अवा सभिनीनि जो दिली स्वागत, दिली आज़िया। अॼु मां खणी आयो आहियां तव्हांजे साम्हूं राजस्थान लोक सेवा आयोग कुझु महीना पहिरीं कॉलेज निदेशालय यानी गवर्नमेंट कॉलेजिस जेके आहिनि उन में सिंधी लेक्चरर जूं कुझु पोस्टूं एडवर्टाइज़ कयूं हुयूं। त उन में जेको सिलेबस आहे उन जा किताब असांखे किथे मिलंदा, उन जी असीं तयारी कीअं कयूं, त थोरी सी ॼाण मां तव्हांजे साम्हूं रखी रहियो आहियां। जेको ही कॉलेज निदेशालय में व्याख्याता जी पोस्ट जेको आहे उन्हनि एडवर्टाइज़ कई आहे, पर एक्चुअली ही हाणे रीडेजिनेट थियो आहे हाली असिस्टेंट एसोसिएट प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर एंड प्रोफेसर जे नाले सां ही रीडेजिनेट थियो आहे हाली। त हुननि व्याख्याता लिखियो आहे, इन करे मां बि हिते व्याख्याता ई लिखियो आहे। ठीकु आहे। इन जी परीक्षा में कहिड़ा कहिड़ा यूनिट्स आहिनि ऐं कीअं उन्हनि जी तयारी करे सघूं था पिया, अचो त ॾिसूं। पेपर फर्स्ट, उनजो यूनिट फर्स्ट, उन में आहे सिंधी भाषा जी उत्पत्ति ऐं विकास, सिंधी भाषा जो गुण बुनियाद, सिंधी भाषा जूं उपभाषाऊं, सिंधी भाषा जो शब्द भंडार, सिंधी भाषा जूं लिपियूं, भाषा ऐं भाषा विज्ञान जी परिभाषा, उन जो महत्व, उन्हनि जी भाषा विज्ञान जे जनम जा सिद्धांत, भाषा विज्ञान जा अंग, शब्द विज्ञान, ध्वनि विज्ञान, वाक्य विज्ञान, अर्थ विज्ञान, रूप विज्ञान। ऐं ॿियों यूनिट आहे सिंधी साहित्य जो अवाइली दौर। वञे पहिरीं आहे भाषा लिपि, उन खां पोइ आहे साहित्य। ऐं उन में आहिनि इश्क ऐं सुरई जा किस्सा, युद्ध ऐं वीरता जा किस्सा, धर्मी ॾंद कथाऊं, सिंधी लोक कहाणियूं, सिंधी लोक नाटक, सिंधी लोक कलाऊं, सिंधी लोक गीत ऐं सिंधी लोक चवणियूं ऐं पहाका। इहे सभु जेको मटेरियल आहे यानी यूनिट फर्स्ट ऐं यूनिट सेकेंड जो, इहो जेकॾहिं असां ॾिसूं त उन जे लाइ असां वटि ॿ किताब हींअर प्रेज़ेंटली अवेलेबल आहिनि। ॿिनि खां वधीक बि आहिनि, मां अचां थो, पर पहिरीं हिननि किताबनि खे ॾिसूं। त पहिरियों किताबु आहे सिंधी साहित्य जो इतिहास, जेको आहे डॉक्टर मुरलीधर जेटले साहिब जो। हिननि 8वीं सदीअ खां वठी 2013 सदीअ ताईं जेको आहे तयारु कयो आहे। ऐं ॿियो आहे सिंधी साहित्य जो मुख़्तसर इतिहास, उहो बि शुरूअ खां वठी 2015 ताईं। इहो जेको आहे तयारु कयो आहे डॉक्टर कन्हैयालाल लेखवाणी साहिबु, पूने वारनि। हीअ किताबु जेको आहे देवनागरीअ में बि अवेलेबल आहे। मां तव्हांखे हिते जेका फ़ोटोग्राफ ॾेखारे रहियो आहियां उहो अरबी फ़ारसी सिंधीअ जो आहे, पर हुन वटि जेको आहे देवनागरीअ में बि अवेलेबल आहे। डॉक्टर मुरलीधर जेटे जी जेका किताबु आहे उहा असां बुकलैंड कचहरी रोड अजमेर खां ऐं सिंध वेलफेयर सोसाइटी लखनऊ खां घुराए सघूं था पिया। हिननि जो जेको अजमेर वारनि जो मोबाइल नंबर आहे उहो आहे 9413809876। इन ते तव्हां उन्हनि खे मोबाइल ते फ़ोन कंदा, तव्हांखे बाई पोस्ट मोकिले ॾींदा। डॉक्टर के.पी. लेखवाणी साहिबु, कन्हैयालाल लेखवाणी साहिब जो किताबु जेको आहे उहो बि हुननि खां हुननि जे मोबाइल नंबर 9767842032 ते ॻाल्हाए करे हुननि खां पाण घुराए सघूं था पिया। हू तव्हांखे बाई पोस्ट मोकिले ॾींदा। ऐं हीअ किताबु ॿियो जेको लखनऊ वारो जी जेका सिंध वेलफेयर सोसाइटी आहे उनजो अॻियां हली करे मां तव्हांखे मोबाइल नंबर ॿुधाईंदुसि त तव्हां उतां बि किताबु घुराए सघो था पिया। पेपर फर्स्ट जो जेको थर्ड यूनिट आहे उन थर्ड यूनिट में शामिलु आहे सिंधी भाषा जो आईंदो, राजस्थान जा सिंधी साहित्यकार ऐं सिंधी इदारनि जी भूमिका। त सिंधीअ जा कहिड़ा कहिड़ा इदारा आहिनि उहो डॉक्टर मुरलीधर जेटले साहिब पंहिंजे किताब में ॾिना आहिनि, तव्हां उतां कढी सघो था। ऐं राजस्थान जा जेके साहित्यकार आहिनि उन्हनि खे उनजे लाइ पाण खे राजस्थान सिंधी अकेडमीअ सां संपर्क करिणो पवंदो कि राजस्थान में कहिड़ा कहिड़ा साहित्यकार आहिनि ऐं उन्हनि जा जेको आहे कहिड़ा कहिड़ा किताब आहिनि उन्हनि जे बारे में उन्हनि खां ॼाण पाण हासिलु करे सघूं था पिया। इन सां खां पोइ आहे सिंधी व्याकरण। त सिंधी व्याकरण में बि जेको आहे ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ जेके सिंधीअ जा आहिनि, जिन्स आहे, अदद आहे ऐं ज़मान आहे। इहो बि जेको राजस्थान सिंधी अकेडमी सिंधी व्याकरण छपायो आहे उहो सिंधी व्याकरण जो किताबु असीं राजस्थान सिंधी अकेडमी जे 17 अकादमी संकुल झालना डोंगरी इंस्टीट्यूशनल एरिया जयपुर, उतां पाण इहो घुराए सघूं था पिया। त पंहिंजा हीउ जेको टियों यूनिट आहे उहो पंहिंजो तयारु थी वेंदो आहे। हाणे अचे थो पियो यूनिट थर्ड फोर्थ, सिंधी ग्रंथनि ऐं रसालनि जी ॼाण। उन में आहे शाह जो रसालो, कल्याण आडवाणी, सामे जा चूंड श्लोक ऐं सॾु पराॾो साॻियो, हूंदराज दुखायल जो ऐं सचल जा चूंड कलाम।
ही हूंदराज दुखायल साहिब जेको आहे एडिट कयो आहे किशन चंद बेवस जो आहे, सॾु पराडो साॻियो, सतलजा चूंड कलाम कल्याण आडवाणी, इन जा ही किताब जेको आहे शाह जो रसालो, अमरापुर साहित्य मंडल जेको आहे छपारायो हो, ऐं दादा लक्ष्मण हिरदवाणी साहिब जेको आहे हिनखे देवनागरीअ में चइजे कि लिप्यांतरित कयो हो, उहो उतां घुराए सघिजे थो। कल्याण मूलचंद आडवाणी जो आहे ही, ऐं हिकिड़ो NCPSL बि छपारायो आहे, उहो जॾहिं NCPSL लिस्ट ईंदी त मां उते डिस्कस कंदुसि तव्हां सां। ऐं ॿियो किताबु जेको आहे सचल सरमस्त जी कविता, इहो बि लक्ष्मण हरदवाणी साहिब जो आहे, ऐं हिन जी सॉफ्ट कॉपी मूं वटि बि अवेलेबल आहे, तव्हां मूंखां बि घुराए सघो था पिया। सामीअ जा श्लोक अमरापुर साहित्य मंडल ई छपायो आहे, तव्हां उतां घुराए सघो था पिया, हिन जी बि सॉफ्ट कॉपी मूं वटि आहे, ऐं होॾे NCPSL में बि ही अवेलेबल आहे। एंड यूनिट 5th में जेके किताब आहिनि उहे घणो करे IAS जे जेकी सिलेबस आहे उन में बि शामिल आहिनि, पर उन में हिकु कुझु किताब ॿिए बि जोड़िया आहिनि। उहो आहे पहिरीं जेको 5 यूनिट में आहे चूंड सिंधी कहाणियूं, प्रेम प्रकाश जे एडिट कयो आहे। सिंधी मज़मून बहितरीन जेको हीरे ठकुर साहिबु एडिट कयो आहे, ऐं बहितरीन सिंधी नाटक जंहिंजो एडिटर M कमल आहे, जेको गुजरात सिंधी साहित्य अकादमी छपायो हो। ऐं आत्मकथा आहे पोपटी हीरानंदाणी जी मुंहिंजी ज़िंदगीअ जा सोना रूपा वर्क, ऐं 5हों नॉविल आहे उपन्यास मोहन कल्पना जो जलावतनी। त ही जेको 5हों यूनिट आहे उन में जेके पहिरें खां चौथे ताईं चूंड कहाणियूं, सिंधी मज़मून चूंड, ऐं बहितरीन सिंधी नाटक ऐं आत्मकथा, इहो पंहिंजो जेको चैनल आहे सिंधु सागर भारत, उन ते इहे YouTube चैनल ते अवेलेबल आहिनि, तव्हां उतां ॾिसी सघो था पिया। ऐं हिन जा जेकर तव्हांखे नोट्स खपनि त उहे तव्हां मूंखां घुराए सघो था पिया। 5हों जेको जलावतनी नॉविल आहे उहो असांजे दोस्त हरीश पदनानी साहिबु दिल्लीअ में रहे थो पियो, उन हिन जो देवनागरी लिप्यांतरण कयो आहे मोहन कल्पना जे उपन्यास जो नॉविल जो। 9968513126 ही मोबाइल नंबर आहे उन्हनि जो, उन्हनि खां तव्हां घुराए सघो था पिया। जेकर तव्हांखे फ़ोटो कॉपी खपे त मां तव्हांखे इहा अवेलेबल कराए सघां थो पियो। पेपर सेकेंड यूनिट 1 सिंधी शाइरीअ जो अवाइली दौर, काजी कादन शाह अब्दुल करीम बुलेड़ीअ वारो, शाह इनायत रिज़वी, भक्ति काव्य जा शाइर शाह अब्दुल लतीफ़, सचल सरमस्त, सामी, दलपत, बेकस, बेदल एंड रोहल साहब, इहे जेके आहिनि सभु शाइर। ऐं जेको सिंधी शाइरीअ जो जदीद दौरु आहे, माना हीअ त थी वरी आगाटो दौरु, पुराणो दौरु, ऐं हीअ आहे सिंधी शाइरीअ जो जदीद दौरु, जंहिंखे असीं नओं दौरु चयूं था। उन में कवि किशन चंद बेवस आहे, नारायण श्याम आहे, हरि दिलगीर, हूंदराज दुखायल, परसराम जिया, प्रभु वफ़ा, राम पंजवाणी, गोवर्धन भारती, हरुमल सदरंगाणी, वासदेव मोही ऐं रीटा शहाणी, इहे सभु जेके आहिनि अवेलेबल। पंहिंजो दादा जेटले साहिबु ऐं कन्हैयालाल लेखवाणी साहिब जो जेको किताबु आहे उन में त आहिनि ई आहिनि, पर उन खां अलावा जेके साहित्य अकादमीअ पारां विरांङे खां पोइ जो सिंधी शहर जी चूंड, जंहिंजो संपादक जेको आहे हरुमल सदारंगाणी हो, ऐं उनजो लिप्यांतरण डॉक्टर कमला गोकलाणी दीदीअ कयो आहे, इहो किताब भी NCPSL में अवेलेबल आहे, उतां तव्हां घुराए सघो था पिया। मां NCPSL जी लिस्ट वरी अॻियां ॿुधाईंदुसि। एंड यूनिट 3 सिंधी नसर जूं सिन्फ़ूं, सिंधी कहाणी, सिंधी उपन्यास, सिंधी नाटक, सिंधी एकांकी, इहे ॿई तव्हांखे वापसि डॉक्टर जेटले ऐं डॉक्टर लेखवाणीअ जे किताब में मिली वेंदा। हली जेसीं ताईं सिंधी नाटक ऐं एकांकीअ जो सुवालु आहे त उन में डॉक्टर सुरेश बबलाणीअ जो किताबु आहे सिंधी नाटक जो तहक़ीक़ी अभ्यास, उनजो 2 भाङा आहिनि, उहे तव्हां सुरेश बबलाणी साहिब खां घुराए सघो था पिया। ऐं चोथों सिंधी मज़मून, आत्मकथाऊं, साहित्य में तनक़ीद, इहे जेके आहिनि चारई, उन्हनि जी डिटेल थोरी घणी जेका बि आहे उहा डॉक्टर KP लेखवाणी साहिबु इतिहास जे रूप में पंहिंजे किताब सिंधी साहित्य जो मुख़्तसर इतिहास उन में दर्ज कयूं आहिनि, तव्हां उतां इन्हनि जी तयारी करे सघो था पिया। यूनिट 5 नाट्य शास्त्र जा सिद्धांत, रस सिद्धांत, काव्य जा संप्रदाय, शब्द शक्ति, अलंकार शास्त्र, छंद शास्त्र, अरस्तुअ जो दुखांत सिद्धांत, अनुकरण सिद्धांत एंड कॉलरिस जो कल्पना सिद्धांत ऐं रोमानवाद, इहे जेके आहिनि इहे किताब तव्हांखे
तव्हांखे जेके दादा लेखवाणी आहिनि जेटली साहिब जा आहिनि उन में त तव्हांखे मिलंदा ई मिलंदा, पर नाट्य शास्त्र जा सिद्धांत सुरेश बबलाणी जे किताब में तव्हांखे मिली वेंदा हाली। ऐं छंद ऐं अरूज जेको आहे उहो दादा वासदेव मोही साहिब हिकु किताबु लिखियो आहे, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद उनखे छपारायो आहे, त तव्हां उतां उहे घुराए सघो था पिया। त अचो ॾिसूं हिकु न पर टे लिस्टूं जेके किताब किथे किथे अवेलेबल आहिनि ऐं जेके पंहिंजे कम में अची सघनि था पिया। सिंध वेलफेयर सोसाइटी लखनऊ में जेके अवेलेबल आहिनि किताब उन्हनि जी इहा लिस्ट आहे। अतुल राजपाल आहे लखनऊ में भाई साहब, उन्हनि खां 9335037618 ते संपर्क करे तव्हां घुराए सघो था पिया। सिंधी साहित्य जो इतिहास डॉक्टर कृष्णचंद मुरलीधर जेटली, मुंहिंजी हयातीअ जा सोनारू वर्क पोपटी हीरानंदानी ऐं शब्द महराण किशनचंद जेटली। हीअ DVD आहे विरांगे खां पोइ सिंधी शहर जी चूंड डॉक्टर कमला गोकले जी आवाज़ में। इहे पाण खे हिन में RPSC वारे में जेको आहे कमु ईंदियूं। बाक़ी सॼा जेके ॿिए किताब आहिनि इहे IAS जे शेड्यूल में आहिनि, उन्हनि घुराइण जी पाण खे ज़रूरत कोन्हे। पर पाण खे जेका ज़रूरत आहे सिंधी साहित्य जो इतिहास, मुंहिंजे हयातीअ जा सोनारूपा वर्क, शब्द महराण ऐं विरांगे खे पोइ जी चूंड सिंधी शाइरी, इहो किताबु तव्हां पाण घुराए सघूं था पिया। ऐं नेक्स्ट जेको पाण खां आहे उहो राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, इन में बि पाण साहित्य जी परख घुराए सघूं था पिया। पंहिंजो सिंधी जा चूंड, सिंधी मज़मून, अदबी आलाप, भाषा शास्त्र, सिंधी नावल जो विकास, इहो पाण खे कम में अची सघे थो पियो। हीअ जेके किताब आहिनि इन मां पाण हिननि खे घुराए सघूं था पिया ऐं हिननि खे मोकिले सघूं। जेको आहे पाण टेलीफोन कंदासीं त पाण वटि पहुची वेंदा हली, पैसा पाण खे जमा करणा पवंदा। हीअ सॼो जेको सेट आहे जंहिंमें MA माना जेके महर्षि दयानंद सरस्वती विश्वविद्यालय अजमेर मां जेकॾहिं जेके MA था कनि पिया त उन्हनि जे लाइ हीअ किताब सभु आहिनि। ऐं उनजो सॼनि जो मुल्ह जेको आहे उहो 760 आहे। पर असीं रुगो राजस्थान लोक सेवा आयोग जी परीक्षा जी तयारी था कयूं त उन में ही 4-5 किताब मूं तव्हांखे जेके ॿुधाया, सिंधी नावल जो विकास, भाषा शास्त्र, अदबी आलाप, चूंड, सिंधी मज़मून ऐं साहित्य जी परख, इहो पाण घुराए करे पढ़ी सघूं था पिया। पंहिंजी सुठी तयारी हुन मां थी वेंदी हली। IAS जेको शेड्यूल आहे उन में ही सभु किताब 8 आहिनि, उतां घुराए सघूं था पिया। पर पाण खे जेको RPSC में कमु ईंदो उहो ईंदो बहितरीनु सिंधी मज़मून, बहितरीनु सिंधी नाटक ऐं विरांगे खां पोइ जे सिंधी शहर जी चूंड देवनागरी लिपीअ में, ऐं शाह जो चूंड शहर देवनागरी लिपीअ में 40 रुपया। इन जो टोटल मुल्ह 320 आहे। तव्हां चाहियो त सभु किताब घुराए सघो था पिया। तव्हां चाहियो त जेके चूंड किताब पंहिंजी सिलेबस में आहिनि पाण उहे रुगो घुराए करे पढ़ी सघूं था पिया। तव्हांजे साम्हूं मूं ही रखिया आहिनि सभु किताब। इन किताब पढ़ण खां पोइ बि तव्हांखे लॻे थो त मूंखे सिंधीअ में कुझु न कुझु इलस्ट्रेशन्स सां गॾु पढ़ण में मदद खपे, त तव्हां सभिनी शागिर्दनि जे लाइ असां अजमेर में क्लासिस कोचिंग जा शुरू करे रहिया आहियूं। 7 अक्टूबर 2023 खां रुगो छंछरु ऐं आर्तवार ॾींहुं जेकॾहिं तव्हां चाहियो था त 9414314572 सां मिलाए करे डॉक्टर सुरेश बबलाणी सां संपर्क करे सघो था पिया। मां पूरी कोशिशि कंदुसि त तव्हां जूं जेके बि प्रॉब्लम्स आहिनि उहे सॉल्व थी वञनि हली, ऐं ईंदड़ जेको परीक्षा आहे, एग्ज़ाम आहे, उन में तव्हां सवली तरह सुवालनि जा जवाब लिखी करे ऐं सफलता माणे सघो। ऐं असांजे जेका खाल हली रहियो आहे गवर्नमेंट कॉलेजिस में सिंधी प्रोफेसर्स एंड असिस्टेंट प्रोफेसर्स जो, उहो पूरो थी सघे त हिन में वधीक नौजवान महिनत करे, महिनत पूरी करे। जेतिरो तव्हां महिनत कंदा न, चवंदा आहिनि जेतिरो ॾुध खे विलोड़बो ओतिरो वधीक मखणु निकिरंदो। त तव्हां ॾुध खे विलोड़ियो, मखणु ज़रूरु निकिरंदो, पाण उहो खाईंदासीं। एंड आराम सां जेका तव्हां खां पोइ जी जेका जनरेशन ईंदी उनखे असीं सिंधी भाषा ऐं साहित्य सवली तरह सां पहुचाए सघंदासीं। पर उहो पहुचाईंदासीं तॾहिं जॾहिं असां ख़ुदि हुनखे तयारु कंदासीं ऐं सवली तरह सां असांजी तयारी
हूंदी, छो जो इन खां पोइ पर्सनल इंटरव्यू थियण वारो आहे। त पर्सनल इंटरव्यू में बि इन साहित्य जे बारे में, करंट अफेयर्स जे बारे में तव्हांखे ॼाण जेको आहे हुअणु घुरिजे, त उनजी बि पाण तयारी कंदासीं। पर पहिरीं रिटन टेस्ट जी तयारी कयूं ऐं ज़ोरदार तयारी कयूं, जीअं सुठा ॿार निकिरी करे असांजे कॉलेज में प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर थी सघनि। ऐं उमेद त जेकॾहिं हिन मां को ॿारु सक्सेस थी करे अचे थो त कंहिं यूनिवर्सिटीअ जो पोइ वाइस चांसलर बि थी वञे हली। महिरबानी। तव्हांखे हीउ वीडियो कीअं लॻो, पंहिंजा वीचार खुले मन सां लिखी करे मोकिलींदा, ताकी असां इन्हनि वीडियोज़ में जेकॾहिं तव्हां को सुधार चाहियो था त उहो करे सघूं। वरी मिलंदासीं ॿिए वीडियो में। तेसीं ताईं जय भारत, जय हिंद, जिए सिंध, जीअनि सिंधियत खे चाहियो।